जय झूलेलाल। प्यारा सिंधी भाउरो, कोरोना महामारी जे हिन ख़तरनाक दौर में अॼु कई सामाजिक संस्थाऊं हर शहर में ॾाढो सुठो कमु करे रहियूं आहिनि। हर समाज जी संस्थाऊं, पर इन्हीअ में प्रमुख रूप सां मूंखे वॾो गर्व सां फ़ख़्र सां चवणो थो पए कि हिन में प्रमुख रूप सां असांजे सिंधी समाज जी संस्थाऊं ऐं सिंधी भाउर भेनर ऐं ख़ासि करके मां नमन थो कयां पंहिंजे पूज्य सिंधी संतनि खे, पूज्य संतनि खे, कि उन्हनि पंहिंजा भंडारा बि खोले छॾिया आहिनि, उन्हनि यथासंभव दान बि ॾिनो आहे। अॼु मूंखे पंहिंजे संतनि जे मथां, पंहिंजे सिंधी समाज जे मथां फ़ख़्रु थो महसूसु थिए। प्यारा भाउरो, असांजे सिंधी समाज जे मथां साईंअ जी झूलण जी महिर, संतनि जो आसीस आहे ऐं असांखे वॾनि जी इहा ॾात आहे त जॾहिं बि देश में मुसीबत जो समय आयो आहे, देश हुजे चाहे विदेश हुजे, असां उन मुसीबत जे समय में पंहिंजा ॾुखड़ा भुलिजी करे असां समाज जे दुखी माण्हूअ जी, परेशान माण्हूअ जी शेवा कंदा आहियूं। मां इन करे पूरे सिंधी समाज खे, संतनि खे हथ जोड़े निमन करे ऐं सैल्यूट थो कयां। हिकिड़ी ॻाल्हि बि चवणी आहे, असांजो जेको सिंधी समाज आहे उहो शेवा त करे थो पियो, लेकिन मुंहिंजा प्यारा भाउरो, इन ॻाल्हि ते बि ध्यानु ॾिजो, असांजे सिंधी समाज में बि के ॾाढा ग़रीब हूंदा, के मजबूर हूंदा, के लाचार हूंदा, पर उहे वात सां ॻाल्हाईंदा कोन, कंहिंजे साम्हूं हथ न फैलाईंदा। इहो असांजे समाज जी हिकिड़ी मुख्य ॻाल्हि आहे, हिकु मुख्य खुशबू आहे। मगर अॼु ॾाढो मीडियम माण्हू ईअं मरी वेंदो, कंहिंखे ॻाल्हाईंदो बि न, ख़बर बि न पवंदी, त इहा बि ॾाढे ॾुख जी ॻाल्हि आहे। इन करे अॼु खां मां हिकिड़ी मुहिम बि हलाई आहे। पंहिंजे आसपास पंहिंजा हमराह, मुंहिंजा 70-80 हमराह आहिनि, सभिनी खे चयो आहे, तव्हां ॾिसो, तव्हांजे आसपास कोई ग़रीब सिंधी हुजे, उनखे कोई राशन जी ज़रूरत हुजे, उनखे काई ॿी ज़रूरत हुजे, यथासंभव असां अहिड़े सुहिणे नमूने उनजी मदद कयूं त उनखे हीन भावना न लॻे, उनखे गिल्टी फील न थिए। छो त यादि रखिजो, सिंधी कंहिंजे साम्हूं हथ न फैलाईंदो आहे। हिन खां पहिरियों हिकिड़ो नंढिड़ो वीडियो ठाहियो, तव्हां ताईं पहुतो हूंदो, जंहिंमें मां वेनिती कई त किराएदार चिंता न कनि, मकान मालिक उन्हनि खे किरायो माफ़ु कनि। मां ॿी वेनिती थो कयां, इन वीडियो खे वधीक में वधीक फैलायो ऐं कुझु मकान मालिक, कुझु दुकान जा मालिक वीचारा ख़ुदि बि लाचार हूंदा, उहे किराए सां पंहिंजी जीविका हलाईंदा आहिनि, त उन्हनि जो बि ख़्यालु करिणो आहे। ईअं न आहे त ज़िद करिणो आहे त भई वीडियो ठही वियो आहे या कंहिं चयो आहे त ज़बरदस्ती आहे। ज़बरदस्ती न आहे। अगरि कोई माफ़ु करण जी स्थितीअ में न आहे त तव्हां किराएदार उन सां गॾु सहयोग कयो। हर तरह सां असांखे सहयोग करिणो आहे। हीअ जंग त असांखे जीतणी आहे। असांजा धंधा बि हलंदा, असांजो हे जीवन बि हलंदो, जी रहंदो त हे जहान बि रहंदो ऐं जहान खे बि ॾिसंदासीं। मिली जुली करे इंसानियत खे ज़िंदो रखिणो आहे। जय झूलेलाल।